डहरकीअ में बुघिया बिरादरी पारां एंग्रो भाण फैक्ट्री इंतजामिया जे हक़ में रैली कढी वई। वर्ल्ड बुघियो फोरम तरफ़ां ॻोठ जान मोहम्मद बुघियो में फैक्ट्री इंतजामिया जे हक़ में एहतजाज कयो, जंहिंमें बुघिया बिरादरी सां तालुक़ रखंदड़ समूरनि पाड़नि जे चङनि मुड़सनि शिरकत कई। उन मौक़े ते वॾेरो खान मोहम्मद बुघियो, नाज़िम बुघियो, काशिफ बुघियो ऐं ॿियनि चयो त एंग्रो भाण फैक्ट्री इंतजामिया असांजे ॻोठ में सिलाई सेंटर, फिल्टर प्लांट, स्कूल, ग़रीबनि जे रोज़गार लाइ माल जे वाड़नि समेत केतिरनि ई बेरोज़गार ॻोठाणनि खे कारोबार पिणु खोले ॾिनो आहे। एंग्रो ऐं असांजो हिकिड़ो रिश्तो आहे, मज़बूत रिश्तो आहे। अॼु जो रिश्तो न आहे, 50-60 सालनि जो रिश्तो आहे। बागो बूटो खां वठी ॻोठ जान बुघियो ताईं ऐं असांजी सैयद बिरादरी अॻिते वेठी आहे। उन्हनि ताईं बि तव्हां ॾिसो, उन्हनि स्कूल बि ॾिना आहिनि, हर शइ कई आहे। असां जेके पसगिरदा जा ॻोठ आहियूं, असां उन्हनि मां जाम मुतमइन आहियूं। उन्हनि वधीक चयो त कुझु माण्हू नाजाइज़ मुतालबा मंज़ूर कराइण लाइ फैक्ट्री इंतजामिया ख़िलाफ़ अजाई वावेला करे रहिया आहिनि, जंहिंजी हू मज़म्मत कनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk